नाज़रीन, सुप्रीम कोर्ट नेशनल हाईवे अथॉरिटी की कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार कंदे सॼे मुल्क में थींदड़ हादसनि की रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद की सरबराही में ॿुधणी थी आहे। अदालत बलोचिस्तान नेशनल हाईवे की तबाही बाबत NHA की रिपोर्ट रद्द करे छॾी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त NHA की कोताही सबबि माण्हू मरी रहिया आहिनि। फ़ौत थींदड़नि जो रत NHA जे हथनि ते आहे। हाईवेज़ जे पासनि खां वण बि न हूंदा आहिनि। इदारे में करप्शन की बाज़ार गरम है। नाज़रीन, अहम ख़बर के अपडेट करे रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट नेशनल हाईवे अथॉरिटी की कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार कंदे सॼे मुल्क में थींदड़ हादसनि की रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद की सरबराही में ॿुधणी थी आहे। अदालत बलोचिस्तान नेशनल हाईवे की तबाही बाबत NHA की रिपोर्ट रद्द करे छॾी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त NHA की कोताही सबबि माण्हू मरी रहिया आहिनि। फ़ौत थींदड़नि जो रत NHA जे हथनि ते आहे। हाईवेज़ जे पासनि खां वण बि न हूंदा आहिनि। इदारे में करप्शन की बाज़ार गरम है।